आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं खंड शुगर जे बारे में। पाण सभिनी खे ईअं लॻंदो आहे कि जेकी मिठी वस्तु आहिनि न, चांहि में जेकी पाण अच्छी खंड पाऊं था त उहा शुगर आहे, बाक़ी सभु सुठो आहे। छोकी शुगर जी जॻह ते पाण हाणे जैगरी पाउडर, गुड़ जो पाउडर पिया पायूं। तव्हां वरी शुगर फ्री जेकी ईंदी आहे उहा बि पिया खायो, पिए खजूर पिया खाओ ऐं फ्रूट पिया खाओ, या तव्हांखे लॻंदो आहे कि मिठाई में शुगर आहे, हाणे शुगर फ्री मिठाई खाईंदीसि, पर हुन में तव्हां फ्रूट पातल आहे, हुन में खजूर जी मिठास पातल आहे, त थोरो सम्झूं था कि भई शुगर आहे छा। ॾिसो, शुगर ख़ाली खंड या मिठी वस्तुनि में कान हूंदो आहे। जेका बि कार्बोहाइड्रेट्स आहिनि, चांवरनि मां जेकी बि वस्तु ठहींदियूं आहिनि, कणक मां जेतिरी बि वस्तु ठहींदियूं आहिनि, ब्रेड, बिस्किट, चॉकलेटूं, आइस्क्रीमूं, तव्हांजो रागी, ज्वार, बाजरो, ओट्स, स्वीट पोटेटो, सभु भाॼियूं, सभु फ्रूट्स, हिननि सभिनीनि मां तव्हांखे शुगर मिलंदी आहे। त हिन जो मतिलबु इहे कान्हे कि तव्हांखे सभु वस्तु बंदि करणियूं आहिनि। शुगर तव्हांजी बॉडी खे एनर्जी ॾींदी आहे। तव्हां जेको बि कमु कयो था ॾींहं में, सुबुह खां उथी करे राति जो सुम्हण ताईं, उन्हनि सभिनीनि लाइ तव्हांखे शुगर खपे। पर तव्हां ज़रूर खां वधीक शुगर खाईंदा, तॾहिं तव्हांजो वज़न वधंदो, तॾहिं तव्हांखे ईंदी शुगर जी बीमारी।